हिकिड़े शहर में ॿ भेनरूं रहंदियूं हुयूं। संदन मुड़ुस पहिरीं वीचारा मरी विया हुआ। ॿिन्ही खे हिकिड़ो हिकिड़ो पुटु हो। हिननि भेणनि जी पाण में वीचारनि जी घणी मोहबत हुई ऐं छोकिरनि जी बि पाण में ॾाढी संगत हुई, दोस्ती हूंदी हुई। हिकु ॾींहुं ॿिन्ही ख़्यालु कयोसीं त पिनी गुज़ारो पियूं कंदियूंसीं, पर पुटनि खे छो न को हुनुरु सेखारिजे। इहो ख़्यालु करे नंढीअ भेण वॾीअ खे चयो त अदी, तूं छोकिरनि खे वठी कंहिं उस्ताद वटि छॾे अचु। पोइ वॾी भेण का सुठी साथ ॾिसी ॿिन्ही छोकिरनि खे अछा उजरा कपिड़ा पाराए पाण सां वठी उथी हकलण लॻी। शहर में वञी ॾिठाई त हिकिड़ो कारीगर आहे जो रेशम जी लुंगी ज़मीन ते पखेड़े उनजे मथां काठी रखी छोॾा पियो लाहे। माईअ दिलि में चयो त हीउ बेशक कारीगर आहे, पर आउं पंहिंजनि छोकिरनि खे अञा बि कंहिं भले कारीगर वटि वठी वेंदुसि। इहो ख़्यालु करे उहा ॿिए शहर ॾांहुं हली वई। थोरनि ॾींहंनि खां पोइ आख़िर हिकिड़े हंधि हिन ॾिठो त हिकिड़ो ॾखण आहे जेको वाहोले सां काठीअ जा छोॾा वेठो लाहे। घणी कोशिश बि करे उनजे मथां चढ़ण जी, पर अहिड़ो लसो छोॾो ठाहियईं जो उहा उतां ई तिरकी किरियो पई पए। माईअ ख़्यालु कयो त हिन खां वधीक को भलो कारीगर कोन मिलंदो। जॾहिं वाहुले सां बि अहिड़ी लसाई रखी सघे थो त ॿियनि औज़ारनि सां अलाए छा करे सघंदो। उहा ॾखण जे वेझो आई ऐं अची अर्ज़ु कयईंसि त भलाई करे मुंहिंजे छोकिरनि खे बि हीउ हुनुरु सेखार। ॾखण चयसि त आऊं हुनुरु इन ई शर्त ते सेखारींदो आहियां जो पहिरियां ई हिन कोठीअ में शागिर्द खे हिकु राति टिकाईंदो आहियां। जेकॾहिं हू सुबुह जो सही सलामत निकितो त खेसि ख़ुशीअ सां शागिर्द बनाए सुबुह जो हुनुरु ॾींदुसि, पर जे मरी वियो त पोइ हवाले अलाह खे पहुतो। माई अलाह ते आसरो रखी इहा ॻाल्हि क़बूल कई ऐं राति जो पहिरियां ई पंहिंजे भेण जे पुट खे उन कोठीअ में मोकिले छॾियईं। उहा कोठी अहिड़े नमूने ठहियल हुई जो सॼी बर्फ़ वांगुरु ठरी पई हूंदी हुई। अंदरि कोठीअ में रुगो काठ जी हिकिड़ी वॾी बुंडी पई हूंदी हुई ऐं ॿियो मिड़ेई ख़ैरु। छोकिरो जॾहिं कोठीअ में घिड़ियो तॾहिं अची सीउ वरायसि। हीउ त वीचारो कुंड में लिकियो, पर आराम हुनखे कीन आयो। आख़िर दाऊं कंदे कंदे वीचारे उन बि दम ॾिनो। माई सुबुह जो पंहिंजे भाणजे खे दफ़न करायो ऐं घणो ई पछताई त नाहक ॿार माराए छॾियमि। माईअ सम्झियो त संदसि पुट सां बि साॻी कार थींदी, पर दिलि में चयईं त जे भेण जो पुटु माराए ऐं पंहिंजो पुटु मिठो करे मोटाए वठी वेंदुसि त भेण छा सम्झंदी। इहो ख़्यालु करे ॿीअ राति पंहिंजे पुट खे बि कोठीअ में वाड़े पाण ॾिनई घर ॾांहुं मुंहुं दिलि खे दिलासो ॾेई त जे हिते रही संदसि ख़बर ॿुधंदुसि त अखियूं कोन ॾिसी सघंदुसि। सो वरी बि अॻिते हलण लॻी ऐं इहो आसरो हूंदुमि त छोकिरो कोठीअ में पहुची ॾिठो त अंदरि रुगो हिकु बुंडी पई आहे। जॾहिं ॾकिणीअ अची वरायसि तॾहिं दिलि में ख़्यालु आयसि त छो न हिन काठीअ ते ज़ोर लॻायां, मन ईअं करण सां बुत गरम थिए। इहो ख़्यालु करे उन बुंडीअ सां अची ज़ोर लाइणु शुरू कयईं। हेॾां उछलाए होॾां उछलायसि, हितां खणी हुते सटेसि। ईअं कंदे कंदे उनखे घणी महल गुज़री वई।
ऐं बुत बि गरम थी वियुसि। तॾहिं थोरी साई पटे वरी ईअं कंदे कंदे अची सुबुह कयईं। सुबुह जो कारीगर अची कोठी खोले ॾिसे त छोकिरो सही सलामत वेठो आहे। कारीगर हिन खे चयो त पुट तूं हुनर सेखारण जे लाइक़ु आहीं। पोइ उन उस्ताद ॾखण छोकिरे खे सॼो हुनर सेखारियो ऐं हिकिड़े साल खां पोइ खेसि तयारु करे वाढके कम जो समूरो सामान खेसि ॾेई दुआ करे घर रवानो कयईं ऐं चयाईं त बचा हाणे वञी तूं सुखियो गुज़र कर। उन विच में हीउ नौजवान बणिजी चुको हो। वीचारो पंधु कंदो मंज़िलूं मारींदो हिकिड़े बर बैबान में अची पहुतो। उते ॾिसे त हिकिड़े मोल उठ जा हॾा वारीअ में मींहं जे करे धोपी साफ़ थी बिलोर वांगुरु पिया चमकनि। हिन वीचारे बिस्मिल्लाह करे अची उन्हनि खे छिलण ऐं घड़णु शुरू कयो। ख़्यालु कयईं त हेतिरनि ॾींहंनि खां पोइ ॻोठ पियो वञा तो घर वारनि लाइ कात सूखड़ी खयो वञा। हिन छा कयो जो उन्हनि हॾनि मां सुबदासी चांवर ठाहिणु लॻो ऐं जॾहिं पाउ ॾेढ चांवर ठाहे रहियो तॾहिं उहे रूमाल में ॿधी हड़ करे वरी उथी पंधु हकिरणु लॻो। आख़िर वीचारे खे राति पइजी वई ऐं हीउ बि अची ॿी बादशाहीअ में पहुतो। चवंदा आहिनि त को मल महिमान पिटाए पाण खे सो उते जी सभिनी माण्हुनि खेसि पाण वटि टिकाइण खां इनकार कयो। आख़िर हिन खे ॾस मिलियो त जेकॾहिं को हुनर अचेई थो त हितां जे शाही महिमान खाने ॾांहुं वञ, जिते तुंहिंजे रहण जो बंदोबस्तु कयो वेंदो। जॾहिं उते पहुतो त मालूम थियुसि त सवें कारीगर हिते रोज़ानो पिया पंहिंजो मथो रगड़ीनि। बादशाह जी धीउ जो शर्त आहे त जंहिंजो हुनर हिन खे पसंदि ईंदो तंहिंखे महिमान बि बणाईंदुसि ऐं उन सां शादी बि कंदुसि। शहज़ादीअ जो इहो दस्तूर थी वियो हो जो शाम ताईं जेके कारीगर उते ईंदा हुआ उहा उन्हनि जो हुनर ॾिसंदी हुई ऐं न पसंदि पवण जी सूरत में खेनि जेल में हणाए छॾींदी हुई। हिन सम्झो त माण्हुनि रुॻो सिर तां बला टारी आहे। जे शहज़ादीअ खे मुंहिंजो हुनर बि पसंदि न पियो त पोइ पंहिंजे घर वञण खां बि छुटुसि, पर राति बि ज़रूरु रहणी हुयसि। सो अलाह ते वीचारो तंकल रखी अची शहज़ादीअ जो महिमान थियो। महिमान कारीगरनि जो खाधो ख़ुदि शहज़ादी तयारु कंदी हुई। जॾहिं हिन खे उन नए कारीगर महिमान जे अचण जो इतलाउ ॾिनो वियो तॾहिं चयाईं त ख़ासि पुछी अचो त कहिड़ो खाधो खाईंदो। ॾखण चवाए मोकिलियोसि त मूं वटि पंहिंजा चांवर आहिनि, जे भलाई करे रुॻो इहे रधिजी मिलनि त बि शुकुरु कंदुसि। आख़िर शहज़ादी जी इजाज़त सां कारीगर खां हड़ चांवरनि जी घुराई वई ऐं पंहिंजे सिर रधणु लॻी। चांवर रधजण जे शुरू थिया। भला ही त उहे चांवर हुआ जे हिन कारीगर उठ जे हॾनि मां ठाहिया हुआ, ते कहिड़ीअ तरह रजनि। शहज़ादीअ गाॾी काठियुनि जी खपाई मगर चांवर ॻरण जो नालो ई न वठनि। आख़िर कक थी हिकिड़ो चांवर देगिड़ीअ मां ॿाहिरि कढी हुनखे भञी ॾिठाई त मालूम थियुसि त उहे चांवर न बल्कि उठ जा हॾा हुआ। उहा ॻाल्हि सम्झी वई ऐं हिन जे हुनर ते सफ़ा मस्तु थी पई। उन ग़रीब ॾखण खे पसंदि करे उन सां शादी क़बूल कयईं। ॿिया ग़रीब कारीगर जे जेल में पिया हुआ तिन जी बि ख़ुदा जिंद आज़ादु करई ऐं सभई हिन ॾखण खे दुआऊं कंदा हलिया विया। हाणे शहज़ादी ऐं कारीगर ॿई मज़े सां पंहिंजी ज़िंदगीअ जा ॾियारा गुज़ारण लॻा। उते ऐशनि में इशरतनि ऐं खिली ख़ुशीअ में हिन जवान खे माउ ऐं मासीअ बि विसरी वई। सभु धंधो छॾे आराम सां गुज़ारण लॻो। एतिरे क़दुरु जो हिन वरी को ॿियो हुनर बि ॾेखारण जी ज़रूरत महसूसु कान कई, न को ॿियो हुनर ज़ाहिर कयईं। शहज़ादी घणियूं चवंदी हुयसि त पंहिंजो को हुनर ॾेखार, पर ॿुधे अहिड़ो जहिड़ी भित ॿुधी ऐं अणॿुधी करे छॾींदो।
हिक ॾींहं जी ॻाल्हि आहे त का तस्वीर विकिरे लाइ आई जंहिंजी हाक मुल्का मुल्क पखड़ियल हुई। शहज़ादी पंहिंजे बानीअ खे मोकिलियो त इहा तस्वीर कंहिं बि क़ीमत ते ख़रीद करे अचे। उन शहर में हिकिड़ो मशहूरु ऐं तमामु शाहूकार सोनारो बि रहंदो हो। उन तस्वीर ख़रीद करण लाइ पूरो ज़ोर लॻायो, पर शहज़ादीअ जे नौकिराणीअ सभ खां वधीक वाक ॾेई उहा तस्वीर ख़रीद करे वरिती। इहो ॾिसी सोनारो सड़ी सफ़ा ख़ाक थी वियो ऐं बादशाह खे वञी दांह ॾिनई त हुज़ूर, जिन जो नाठी जो हुनरमी पंहिंजो मटि कंहिंखे नथो सम्झे, उन मुंहिंजी बेइज़ती कई आहे। मूंखां इहा ॻाल्हि बर्दाश्त कान थी थिए, तंहिं करे ख़्यालु कयो अथमि त आऊं हुनर जो साणुसि मुक़ाबिलो कयां। हुनखे मुंहिंजे साम्हूं कयो। जेकॾहिं हू मूंखां खटे वियो त मुंहिंजी सॼी मिल्कियत संदसि आहे, ऐं जे आऊं खटे वियुसि त संदसि सॼी मिल्कियत खणंदुसि ऐं खेसि हिन मुल्क में रहण जो हक़ु न रहंदो। बादशाह पहिरियां त हिन सोनारे जी अहिड़ी बेपरवाही वारी गुफ़्तगू ॿुधी ॾाढी कावड़ लॻुसि, पर वरी का ॻाल्हि ॻणी ख़ामोश थी वियो ऐं हिन खे जवाबु ॾिनई त बिला शक तुंहिंजी होॾ पूरी कबी। ईंदड़ जुमे जे ॾींहं ते मुक़ाबिलो थींदो। सोनार खे इजाज़त ॾेई बादशाह पंहिंजे नाठीअ खे घुरायो ऐं समूरो किसो ॿुधाए चयईंसि त भाउ, हितां जे फलाणे सोनारे खे तोसां मुक़ाबिलो करणो आहे। मूं इहो शर्त क़बूल कयो आहे। उन मुक़ाबले लाइ जुमे जो ॾींहुं बि मुक़ररु कयो वियो आहे। जे हुनर जे मुक़ाबले में तूं खटे वएं त सोनारे जे घर तोखे हथु ईंदो, पर जे तो हारायो त पोइ पाण खां हीअ बादशाही खसी वेंदी। हाणे मुंहिंजी इज़त तुंहिंजे हथ में आहे, जीअं सम्झी तीअं कर। इहा हक़ीक़त ॿुधी ही जवान सफ़ा चुपचाप थी वियो। नेठि हिमत करे बादशाह जो संदसि सोरो हो, तंहिंखे वराणियईं त ख़ुदा मिड़ई चङी कंदो। उन सोनारे जो हठु भॼी पवंदो ऐं असांजी इज़त ऐं बादशाही बि मालिक हथां कोन विञाईंदो। ईअं चई बादशाह खां मोकिलाए हू मोटी घर आयो। उन जे फ़िक्र में लॻो रहियो। तव्हांजो ख़मीस जो ॾींहुं बि अची पहुतो। तॾहिं कारीगर हिकु नौकिराणीअ खे सॾे आहिस्तगीअ सां चवणु लॻो त कंहिं नमूने वञी इहो ॾिसी अच त सोनारे छा ठाहियो आहे। नौकिराणी जा पिणु उन जे फ़िक्र में हुई। सा हिकदमि ख़बर लही आई ऐं अची खेसि ॿुधाईं त सोनार त कमु करे छॾिया आहिनि। हिन सोन जो हिकिड़ो नक्शो ठाहियो आहे जंहिंमें पाणी ॾिसजण में अचे थो। उन में जॾहिं हू मच्छियूं विझे थो त उहे उन पाणी में हलणु लॻनि थियूं। ईअं पियो ॾिसजण में अचे ॼण त सची पची पाणीअ में मच्छियूं तरी रहियूं आहिनि। इहो ॿुधी कारीगर खणी माठ कई। आख़िर जुमे जो ॾींहुं बि अची वियो। सोनारे पंहिंजे हुनर जे नमूने खे हिकिड़े मैदान में खणी आयो जिते हज़ारे माण्हू अची गॾु थिया। जॾहिं सोनारे पंहिंजे हुनर जो मुज़ाहिरो कयो त चौधारी वाह वाह जी होकार पइजी वई। नक्शे वारे पाणीअ में मच्छियूं हेॾां होॾां डोड़ण लॻियूं। हेॾां ही जवान कारीगर बि ॿियनि माण्हुनि सां गॾु चवणु लॻो, दादा वाह जो कमाल थी वियो। आख़िर माण्हू जॾहिं संदसि ॾांहुं ॾिसण लॻा तॾहिं हिन चयो त दा, आऊं को वॾो कारीगर कोन आहियां, पर जीअं त तव्हांजी मर्ज़ी आहे तंहिं करे पंहिंजो हिकु मामूली हुनर ॾेखारियां थो। ईअं चई हिन अणघड़ियल काठ मां ठहियल हिकु ॿगो कढियो ऐं उन माण्हुनि खे ॾेखारणु लॻो। उनखे ॾिसी सभु माण्हू मथसि खिलण लॻा। पोइ हुन उहो ॿगो खणी सिधो सोनारे जे नक्शे ते छॾियो, जिते उहो लेटी पेटी असली ॿगो थी पियो ऐं माण्हुनि जे ॾिसंदे ॾिसंदे उहो सोनारे जे नक्शे में तरंदड़ सभई मच्छियूं खाई ऐं समूरो पाणी पी पोइ वरी साॻियो काठ जो बछड़ो ॿगो बणिजी बीही रहियो। कारीगर जो उहो हुनर ॾिसी चौधारी वाह जी धूम मची वई। सोनारो जीअं त शर्त हाराए वेठो हो, तंहिं करे ॾाढो शर्मिंदो थियो, पर कारीगर खेसि माफ़ करे छॾियो ऐं घर बार बि खेसि वापसि मोटाए ॾिनई। इहो ॾिसी सोनारे कारीगर जा तमामु थोरा मञिया ऐं आईंदा लाइ हिन जो ज़रखेज़ ग़ुलाम बणिजी वियो। इन ई मुक़ाबले
करे कारीगर जी वॾी हाक थी वई ऐं माण्हुनि ते बि असरु वेही रहियो। सभिना वाह जो कारीगर आहे। बसि पोइ त हीउ बि मस्तु थी वियो ऐं सॼो ॾींहुं पंहिंजे महिलात खां ॿाहिरि ई कोन निकिरंदो हो। संदसि ज़ाल हमेशह पई चवंदी त साईं कुझु कमु करियो, केसीं ताईं वेठा बाबे जी मिल्कियत ते गुज़र कंदासीं, कुझु पंहिंजो पोरियो बि कयो। पर कारीगर जो जवाबु हमेशह ई हूंदो त मूं तोखे अॻु में बि ॿुधायो आहे त मूंखां का बि महिनत न पुॼंदी, ऐं कुझु बि न ॼाणा, मूंखे आरामु करणु ॾे। पर संदसि ज़ाल इहो कीन न मञी, छो त हूअ संदसि हुनरमंदीअ खां हाणे ख़ूब वाक़िफ़ थी चुकी हुई। तीअं हूंदे बि हूअ खेसि घणो तंग न कंदी हुई त मतां काढ़िजी न वञे। हिकु ॾींहुं शहज़ादीअ वरी अची पंहिंजे मुड़ुस खे चयो त मथां अची साल पूरो थियो आहे, पर तूं खट खे छॾणु ॾोह थो सम्झी। खाधे खरार बि खुटी वेंदा आहिनि, आख़िर केसीं ताईं ईअं कंदो रहंदे। मूंखे त हाणे बाबे खां वधीक कुझु घुरंदे बि शर्म थो अचे। आख़िर हू दिलि में छा सम्झंदो त मुंहिंजो नाठी को सफ़ा निकमो ऐं बेकार आहे जो पंहिंजी ज़ाल खे बि नथो पारे सघे। उथी कुझु हिमत कर। कारीगर जॾहिं तमामु तंग थियो ऐं सम्झाईं त अॼु शहज़ादी संदसि पचर असुलु कोन छॾींदी, तॾहिं शहज़ादीअ खे चयईं त चङो हाणे मिड़ई तुंहिंजो चवणु वठिबो। जॾहिं राति थी ऐं शहज़ादी वञी पंहिंजे बिस्तरे ते आरामी थी, तॾहिं कारीगर वेही हिकु आॾी उबती पट ओबणी ठाहे ऐं सुबुह जो उहा पंहिंजे ज़ाल जे हवाले कयईं ऐं खेसि उनजो कमु बि सम्झायईं। शहज़ादी जा उहा पट ओबणी ऐं पंहिंजे में विकिणी अच। पट ओबणी ठाहे सुबुह जो पंहिंजे ज़ाल जे हवाले कयईं। शहज़ादी उहा पट ओबणी पंहिंजी बानीअ खे ॾिनी ऐं चयईं त हिन खे वञी 40,000 रुपयनि में विकिणी अचे, घटि क़ीमत ते असुलु न विकिणींदा। ऐं खेसि हुनजो कमु बि सम्झाए छॾियईं। अहिड़ीअ तरह उहा पट ओबणी पंहिंजी बाज़ार में पहुती। कारीगर जे हुनर खां त अॻु में ई सभु माण्हू चङी तरह वाक़िफ़ हुआ, तंहिं करे इहा पट ओबणी पट जी हिकु तमामु वॾे सौदागर झटिपट ख़रीद करे वरिती। बानीअ खे सम्झायो त हीअ पट ओबणी राति जो मंझियल पट में विझी छॾिबी त ॿिए ॾींहुं सुबुह जो समूरो पट सुलझियो रखियो हूंदो। सौदागर 20,000 रुपया त बानीअ खे बर वक़्तु ॾिना, बाक़ी पैसा आज़मूदे करण खां पोइ मोकिले ॾियण जो अंजाम कयो। ॿिए ॾींहुं सुबुह जो सौदागर जॾहिं पंहिंजो समूरो पट सुलझियल ॾिठो, तॾहिं 20,000 रुपया रहियल ऐं 20,000 रुपया उनजे हुनर ते इनाम तौरु 40,000 रुपया सिज उभरण खां पहिरीं मोकिले छॾिया। हाणे वरी बि ही दोस्त गुंदीअ में पेर विझी सुम्ही रहियो ऐं अहिड़ीअ तरह 2 साल ॿिया बि गुज़ारे छॾियईं। जॾहिं संदसि कमायल समूरा पैसा पूरा थी विया, तॾहिं शहज़ादीअ वरी अची चवणु लॻियसि त पूरा 2 साल गुज़री विया आहिनि, तूं वरी को हुनर न ॾेखारियो आहे। हाणे त समूरी दौलत बि ख़तमु थी चुकी आहे। घर में त का शइ न बची आहे। पर जे अव्हां जी इहा मर्ज़ी हुजे त वरी बि वञी बाबे अॻियां झोली झलियां। हीउ बि जवान हो ख़ुशि तबियत जो सो चवणु लॻो, मूं कमु करण जो को ठीको त कोन खंयो आहे। मूं चयो त आहे आऊं कुझु कोन ॼाणा, मुंहिंजी जिंद छॾे। उहो ॿुधी शहज़ादी रोअण लॻी। जॾहिं कारीगर उहा हालत ॾिठी, तॾहिं चयईंसि चङो रो न, ऐं कुझु कमु कयां थो। पर हिकु ॻाल्हि आहे जो कीअं बानीअ खे चयो त कुहाड़ो खणी जंगल ॾांहुं वञे ऐं खट जे पावनि लाइ का काठी ॻोल्हे वढे अचे, पर काठी उहा खपे जेका खेसि सलाम जो जवाबु ॾिए। शहज़ादी यकदमि अहिड़ी तरह हिकु बानीअ खे हुकुम ॾिनो
जो कुहाड़ो कुल्हे ते खंयो ऐं दिलि में हीअ वीचारींदो जंगल ॾांहुं रवानो थी वियो त काठियूं कीअं सलाम जो जवाबु ॾींदियूं। कॾहिं अॻे बि ईअं थियो आहे जो हाणे थींदो ज़रूरु कारीगर जो मथो फिरियो आहे, पर वीचारो ग़ुलाम हुकुम जो बंदो सो लाचार सभिनी वणनि खे सलाम कंदो शाम ताईं जंगल में रुलंदो रहियो, पर हिनखे अहिड़ो को बि वणु कोन मिलियो जंहिं संदसि सलाम जो जवाबु ॾिनो। नेठि जॾहिं सिजु लथे वक़्तु थकी टुटी घर ते मोटियो, तॾहिं शहर जे ॿाहिरां हिकु झूनो ॿेर जो वणु नज़र आयसि। भॻीअ दिलि सां उन वण जे हेठां अची खेसि चईं त अस्सलाम अलैकुम। ॿेर जी हिकु लड़ीअ जवाबु ॾिनसि वालेकुम सलाम। हीउ इबरत में पइजी वियो ऐं दिलि में ख़ुशि थियो त आख़िर महिनत कामयाबु थी। हिन बिस्मिल्लाह करे उहो ॾार कपे अची कारीगर जे हवाले कयो। सूरत ई ॾखण उन ई काठीअ मां उन ई राति जो वेही निहायत आलीशान क़िस्म जी खट तयारु कई ऐं सुबुह जो उनखे ॿाहियूं चूड़ियूं विझी वाणे तयारु करे अची शहज़ादीअ खे ॾिनई ऐं चयईं त अचे मथो ई खाई वई हुईं। हाणे हिन खट खे विकिणण जो बंदोबस्तु कर। हिन जो मुल्ह 2 लख रुपया आहे। हिते बादशाह सलामत खां सवाइ ॿिए कंहिं बि शख़्स खे हीअ खट ख़रीद करण जी हिमत न आहे। तंहिं करे इहा बादशाह सलामत ॾांहुं ॾियारे मोकिल ऐं 2 लख रुपया घुराए वठीस। हाणे मूंखे वरी तंग न कजांइ। शहज़ादी उहा खट ॾिसी ॾाढी ख़ुशि थी ऐं पंहिंजे बानी हथां इहा खट बादशाह सलामत खे ॾियारे मोकिलियईं ऐं बानीअ खे चयईं त बादशाह सलामत खे चइजां त हिन खट जी क़ीमत 2 लख रुपया आहे। बादशाह सलामत उहा खट ॾिसी दिलि में चयो त हिन खट में ज़रूरु को राज़ रखियलु हूंदो। सो बानीअ खां खट वठी पाण वटि रखियईं ऐं शहज़ादीअ खे उन जी क़ीमत जा 2 लख रुपया उते जो उते ॾियारे मोकिलियईं। जॾहिं संजो टरियो तॾहिं बादशाह उन खट ते हंधि विछाराए अची सुतो ऐं वीचारणु लॻो त ॾिसां त सही त खट में कुझु आहे बि सही या शहज़ादी धोखे सां 2 लख रुपया घुराए वरिता आहिनि। बादशाह अञा जाॻंदे उहो पियो सोचियो त खट जे हिकिड़े पाए ॻाल्हाइणु शुरू कयईं। पंहिंजे संगतियुनि खे चईं दादा जेकॾहिं अवां मुंहिंजो बार झले बीहो त मां वञी हिन बादशाह जो मुल्क घुमी अचां। ॿियनि वरंदी ॾिनसि दादा हलियो वञ। इहो ॿुधी बादशाह खे पक थी वई त खट में ज़रूरु को राज़ समायल आहे। सो पंहिंजी निंड फिटाए उहो तमाशो ॾिसण लाइ छपणी सुम्ही पियो। पहर खनि गुज़रियो त उहो पाव मोटी आयो ऐं अची पंहिंजी जाइ ते बीही रहियो। संगतियुनि पुछियसि त कर ख़बर छा वाइठई। हिन ॿुधायो त आउं शहर जे हिकिड़ी कुंड में पहुतुसि त ॾिसां त हिकिड़ो सोनारो हितां जे फलाणे वज़ीर जी धीउ जा ॻह वेठो ठाहे। ज़ाल ज़ोर पई रखेसि त अची सुम्ह, पर हू चए त ॻह ठाहे पोइ सुम्हंदुसि। नेठि ज़ाल जे घणे जहिड़े झटे करण करे हू वञी सुतो। अञा अखी कान लॻियसि त सोनारे जी ज़ाल पंहिंजे बिस्तरे तां आहिस्ते आहिस्ते उथी घर खां ॿाहिरि निकिरण लॻी। आउं बि कढ वियोसांस। उहा शहर खां ॿाहिरि हिकिड़े ब्राह्मण जे मड़ीअ में लंघी वई। हिन खे ॾिसी ब्राह्मण काड़जी वियो। चए हेड़ी तेड़ी हेसी ताईं किथे हुईं? सोनारी ज़ाल सॼी ॻाल्हि करे ॿुधाए। जीअं ते हुन ब्राह्मण चयसि त अहिड़ो मुड़ुसु जो तोखे मूं वटि अचण में देरि विझे तुंहिंजो सिर वढे आणे ॾींहुं त वाह, न त तुंहिंजी मुंहिंजी यारीअ खे आहिनि 3 भितर। इहो ॿुधी सोनारे जी ज़ाल उतां उथी पंहिंजे घर ॾांहुं हली। आउं वरी बि कढ लॻो वियोसि। रन पंहिंजे घर ॾांहुं हली छा कयो जो चाकू खणी सोनारे जी सिसी लाहे वीचारे खे उते ई मारे छॾियईं। उहो ॾिसी ब्राह्मण चयसि त रन कमीणी, अॼु पंहिंजे मुड़ुस मां कीन टरी आहीं, सुभाणे मुंहिंजी कहिड़ी पत रखंदीअ? ईअं चई रन खे पंहिंजे घर मां लोधे कढियईं। मूं त इहो कुझु ॾिठो। उहो ॿुधी सभिनी पावनि चयो दादा वाह जो तमाशो ॾिसी आयो आहीं। उते ॿिए पाए चयो दादा हाणे आउं थो वञां। बादशाह दिलि में ख़्यालु कयो त
सच कूड़ जी ख़बर त सुभाणे पवंदी, बाक़ी बिना पैसे ॻाल्हियूं त घणियूं ई पियूं ॿुधंदुसि। पर खनि मस गुज़रियो त ॿियो पाव बि मोटी आयो ऐं अची पंहिंजे दोस्तनि खे हवालो ॾिनई। अदा पर खनि मस गुज़रियो त ॿियो पाव बि मोटी आयो ऐं अची पंहिंजे दोस्तनि खे हाल अहिवाल ॾियणु लॻो ऐं चवणु लॻो त अदा मूंखे ॿियो त कुझु नज़र कोन आयो, बाक़ी शहर जे फलाणे पाड़े में हिकिड़ी वेचारी माई मरी वई आहे। उहा माई ॾाढी नेक बख़्त ज़ाल हुई। ॿियनि पावनि पुछियुसि त तोखे कीअं ख़बर पई त इहा माई ॾाढी नेक बख़्त ज़ाल हुई? उन खां सवाइ त इहो कीअं सम्झो त मरण वारो मर्द आहे या औरत? तंहिं ते खेनि जवाबु ॾिनई त रुअण वारनि पए रुनूं, किन पे चयो त मुंहिंजी अधी, किन पे चयो त मुंहिंजी अमड़। उन खां सवाइ पाड़े वारनि चयो त वीचारी ॾाढी नेक बख़्त हुई, वीचारी अञा ॾाज बि कोन जोड़ियो हो। बादशाह उहा ॻाल्हि ॿुधी दिलि में चयो त हीउ पाव ॾाढो को सियाणो आहे। एतिरे में टे चयो त अदा हाणे आऊं थो चकर हणणु वञा। आख़िर हू बि मोटी आयो ऐं अची ॿुधाए त मूं 7 चोरनि खे ॾिठो, जेके बादशाह सलामत जो खज़ानो खणी पिए विया। मूंखे बि आई कावड़, सो हवा में झूटो खाई अची गोॾा कुटणु शुरू कया मान। सभिनी चोरनि जूं टंगूं भञी आयो आहियां। दुनिया जूं भरियूं अॻियां पयूं अथनि ऐं पाण उतां चुरण मरण खां लोह आहिनि। अदा चुरण फिरण खां लोह थी विया आहिनि। बादशाह दिलि में चयो, जे ईअं सच आहे त पोइ हीअ खट ॾाढी क़ीमती आहे ऐं तमामु सस्ते अघ में पई आहे। नेठि अहिड़ी तरह खट जो चोथों पाव पंहिंजे ॿियनि हमराहनि खां मोकिलाए घुमण लाइ रवानो थियो। घुमी फिरी जॾहिं मोटी आयो तॾहिं अची पंहिंजो हाल अहिवाल ॾिनई त अदा आउं शहर में पए घुमियुसि फिरियुसि त हिकु हंधि छा ॾिसां त हिकिड़ो वासिंग नांग पंहिंजे बचनि खे वेठो चए त जीअं बादशाह अव्हां जी माउ खे मारायो आहे, तंहिंखे आउं सुभाणे ॾंगे अव्हां जी माउ जो वेर पूरो कंदुसि। अव्हां ॾुख न कयो। इहा ॻाल्हि ॿुधी मूंखे ॾाढो ॾुख थियो, छो त बादशाह ही साॻियो आहे जो असांजे मथां हींअर सुतो पियो आहे। इहो ॿुधी मूंखे ॾाढो त ॾुख थियो जो वधीक घुमण फिरण वणियो ई कोन ऐं उतां सिधो हेॾां मोटी आयुसि। इहो ॿुधी बादशाह जा हथ पेर ठरी विया ऐं डप विचां चप ई ख़ुश्क थी वियुसि। ॿियनि पावनि खे बि उन ॻाल्हि ते ॾाढो ॾुख थियो। नेठि हिन खां पुछऊं त भला का अहिड़ी अटिकल आहे जंहिंसां बादशाह जी जान बची सघे? हिन ॿुधायो त हाओ, हिकु रस्तो आहे। बादशाह हीअं करे जो सुभाणे सुम्हण खां अॻु पंहिंजी खट जे भरिसां गिलम ते गुल विछाए छॾे, पोइ उन्हनि जे अॻियां हिकु हिंदाणो कपाए गतरा गतरा करे रखी छॾे, पोइ वरी बि गुल विछाए उन खां पोइ खीर जो हिकु थाल भराए रखी छॾे त पोइ खेसि नांग न ॾंगींदो। बादशाह इहा ॻाल्हि ॿुधी टुप ॾेई खट तां उथियो ऐं ॾिठई वञी त बराबरि सभु चोर रस्ते ते वेठा आहिनि ऐं संदनि अॻियां समूरो खज़ानो पियो आहे। सोनारे जी ज़ाल सुबुह जो मुड़ुस जी दांहं खणी आई त उनखे फांसी ॾियारे छॾियईं। पुछण ते मालूम थियुसि त इन साॻिए पाड़े में वाक़ई हिकिड़ी नेक बख़्त औरत मरी वई आहे, जंहिंजो राति पए ज़िक्र कयो। जॾहिं ॿी राति थी तॾहिं सुम्हण खां अॻु चोथें पाए जी हिदायत मूजिबि अमल कयईं। नांग जॾहिं खट जे वेझो आयो त पहिरियां गुलनि ते आसीस कयईं, पोइ हिंदाणो खाधाईं। पछाड़ीअ में खीर जो थाल भरियल ॾिसी उहो पीताईं त उते उमालक निंड अची वियुसि। बादशाह नांग खे उते जो उते माराए छॾियो ऐं पोइ खट जे जोड़ींदड़ पंहिंजे नाठी सुरतई ॾखण खे पंहिंजो उहो समूरो खज़ानो इनाम में ॾेई छॾियईं, जंहिंखे राति जो चोर खंयो थे विया। सुरतियो ॾखण उहो समूरो खज़ानो खणाए पंहिंजी ज़ाल खे बि साण करे बादशाह खां इजाज़त वठी सिधो पंहिंजे
असलू के घर आयो ऐं माउ ऐं मासीअ सां मिली ॾाढो ख़ुशि थियो ऐं उते ई उन्हनि सां गॾु हमेशह रहणु लॻो। काल्ह ॾिठासीं त ख़ुशि वेठा, ॿियो मिड़ेई ख़ैरु।